लूका अध्याय 11। यीशुअ जी सिख्या प्रार्थना जे बारे में। हिकिड़े ॾींहुं कंहिं जॻहि ते यीशु प्रार्थना करे रहियो हो। जॾहिं उहो प्रार्थना करे चुको त हुन जे चेलनि मां हिकु ॼणे संदसि खे चयो, हे प्रभु, जीअं यूहन्ना पंहिंजे चेलनि खे प्रार्थना करणु सेखारियो आहे, उअं ई तूं असांखे बि सेखार। यीशुअ पंहिंजे चेलनि खे चयईं, जॾहिं तव्हां प्रार्थना कयो त ईअं चइजो, हे पिता परमेश्वर, तुंहिंजो नालो पवित्र मञियो वञे, तुंहिंजो राॼ अचे, असांखे अॼु जी रोटी ॾे जंहिंजी असांखे ज़रूरत आहे, असांजे पापनि खे माफ़ कर, छोकी त असां बि पंहिंजे हर हिकु गुनहगारनि खे माफ़ कंदा आहियूं, ऐं प्रलोभन अचण जे वक़्तु असांखे पाप करण खां बचाए। प्रार्थना जे बारे में यीशुअ जो मिसाल। तॾहिं यीशुअ उन्हनि खे चयो, मञो तव्हां मां कोई अधु राति जो पंहिंजे दोस्त वटि वञी करे चए, हे दोस्त, मूंखे 3 रोटियूं उधारियूं ॾे, छो त मुंहिंजो हिकु दोस्त मुसाफ़िरी कंदो मूं वटि आयो आहे ऐं उनखे खाराइण जे लाइ मूं वटि कुझु बि कोन्हे। पर उहो तव्हांखे अंदरां खां ईअं जवाबु ॾे कि मूंखे परेशान न कर, हाणे त मां दरवाजे खे तालो बि लॻाए छॾियो आहे, मुंहिंजा ॿार मूंसां गॾु पलंग ते सुम्ही पिया आहिनि, इन करे मां हाणे उथी करे तोखे कुझु नथो ॾेई सघां। मां तव्हांखे चवां थो, भले ई हू दोस्तीअ जे करे न बि उथे, पर तव्हांजे बिना शर्म जे हड़ी घड़ी घुरण जे करे हू उथंदो ऐं तव्हांखे जेतिरी ज़रूरत आहे ओतिरो ॾींदो। इन करे मां तव्हांखे चवां थो, घुरो त तव्हांखे ॾिनो वेंदो, ॻोल्हियो त तव्हांखे मिलंदो, ऐं दरवाजो खटखटायो त तव्हांजे लाइ खोलियो वेंदो, छोकी जेको घुरंदो उनखे मिलंदो आहे, ऐं जेको ॻोल्हींदो उनखे लभजंदो आहे, ऐं जेको खटखटाईंदो उन जे लाइ दरवाजो खोलियो वेंदो आहे। छा तव्हां मां कोई अहिड़ो पिता आहे कि तव्हांजो ॿारु मछली घुरे त मछलीअ जे बदिरां तव्हां उनखे नांग ॾियो, या बेदो घुरे त उन जे बदिरां बिछूं ॾियो? सो जॾहिं तव्हां बुरा थी करे बि पंहिंजनि ॿारनि खे सुठियूं शयूं ॾियणु ॼाणो था, त पोइ भला तव्हांजो स्वर्गीय पिता पंहिंजे घुरण वारनि खे पवित्र आत्मा छो न ॾींदो। यीशु ऐं बाल जबूल। हिकु दफ़े यीशु हिकु गूंगे माण्हूअ मां दुष्ट आत्मा खे कढी रहियो हुयो। जॾहिं उहा दुष्ट आत्मा उन माण्हूअ मां निकिरी वई त उहो ॻाल्हाइण लॻो। इहो ॾिसी माण्हुनि खे ताजुब थियो, पर माण्हुनि मां कुझु ॼणनि ईअं चयो, हे त बाल जबूल नाले जे दुष्ट आत्माउनि जे सरदार जी मदद सां दुष्ट आत्माउनि खे कढंदो आहे। पर कुझु ॼणनि यीशुअ जी परीक्षा करण जे लाइ संदसि खां स्वर्ग जी काई निशानी घुरी, पर हुन खे ख़बर हुई कि उहे छा सोचे रहिया आहिनि। इन करे यीशुअ उन्हनि खे चयईं, जंहिं राॼ में पाण में ई फूट हुजे त उहो राॼ त ख़तम ई थी वेंदो आहे, ऐं फूट हुजण सां त घर जा घर बि तबाह थी वेंदा आहिनि। सो अगरि शैतान पंहिंजो ई विरोधी थी वञे त पोइ भला उन जो राॼ कीअं टिकियो रहंदो? छोकी तव्हां मुंहिंजे बारे में चओ था कि मां बाल जबूल जी मदद सां दुष्ट आत्माउनि खे थो कढां। अगरि मां बाल जबूल जी मदद सां दुष्ट आत्माउनि खे थो कढां त पोइ भला तव्हांजा चेला कंहिंजी मदद सां कढंदा आहिनि? इन करे उहे ई तव्हांखे ग़लति था साबित कनि। पर जेकॾहिं मां परमेश्वर जी सामर्थ सां दुष्ट आत्माउनि खे थो कढां त पोइ ॼाणे वठो, परमेश्वर जो राॼ तव्हांजे विच में अची पहुतो आहे। जॾहिं कोई ताक़तवर माण्हू हथियारनि सां गॾु पंहिंजे घर जी रखवाली कंदो आहे त उन जो माल सामान सलामत रहंदो आहे। पर जॾहिं उन खां बि कोई वधीक ताक़तवर माण्हू उन ते चढ़ाई करे संदसि खे हाराए छॾे त उहो उन जे हथियारनि खे, जंहिंजे मथां उन जो भरोसो हो, फुरे छॾींदो ऐं संदसि जो माल सामान लूटे करे विराए छॾींदो। जेको मूंसां गॾु कोन्हे उहो मुंहिंजे खिलाफ़ आहे। जेको माण्हुनि खे गॾु करण में मुंहिंजी मदद नथो करे, उहो हक़ीक़त में उन्हनि खे विखेरे थो। दुष्ट आत्माउनि जो वापसि मोटी अचणु। जॾहिं काई दुष्ट आत्मा के माण्हूअ मां निकिरी थी वञे त उहा वीरान जॻहियुनि ते वञी करे पंहिंजे आराम करण जे लाइ जॻहि थी ॻोल्हे, पर जॻहि न मिलण जे करे उहा ईअं थी चए, मां उन ई घर में वापसि मोटी वेंदमि जंहिंमां मां निकिती हुअमि। वापसि मोटण ते उहा दुष्ट आत्मा उन घर खे हिकदमि साफ़ सुथरो ऐं सजायल थी पाए। तॾहिं उहा वञी करे पाण खां बि वधीक 7 ॿियूं बुरियूं दुष्ट आत्माउनि खे वठी थी अचे, ऐं उहे सभु उन माण्हूअ में अची वास थियूं कनि। इन करे उन माण्हूअ जी हालति पहिरियों खां बि वधीक ख़राब थी थी वञे। धन्य केरु आहे? यीशु इहे ॻाल्हियूं करे ई पियो त भीड़ मां कंहिं हिकु स्त्रीअ वॾे आवाज़ सां चयईंसि, धन्य आहे उहा कोख जंहिंमें तूं रहीं
ऐं उहा छाती जेकी तूं धाई। इन ते यीशुअ चयईं, पर वधीक धन्य उहे आहिनि जेके परमेश्वर जो वचन ॿुधनि था ऐं उन ते हलनि था। स्वर्ग जी निशानी ॻोल्हणु। जॾहिं भीड़ वधंदी पई वञे त यीशु चवणु लॻो, इन पीढ़ीअ जा माण्हू दुष्ट आहिनि, इहे मूंखां स्वर्ग मां काई निशानी था घुरनि। पर इन्हनि खे योना भविष्य वक्ता जी निशानीअ खे छॾे ॿी काई बि निशानी न ॾिनी वेंदी। जीअं योना भविष्य वक्ता निनवे जे माण्हुनि जे लाइ निशानी ठहियो, उअं ई माण्हूअ जो पुटु बि इन पीढ़ीअ जे लाइ निशानी ठहंदो। न्याय जे ॾींहं ते ॾखण देश जी राणी शीबा इन पीढ़ीअ जे माण्हुनि सां गॾु बीह करे इन्हनि खे ॾोही ठहिराईंदी, छोके उहा सुलेमान जो ज्ञान जेको ॿुद्धीअ जो ज्ञान आहे उन खे ॿुधण जे लाइ ॾाढो परतां खां आई हुई। ऐं ॾिसो, हिते उहो आहे जेको सुलेमान खां बि महान आहे। न्याय जे ॾींहं ते निनवे जा माण्हू इन पीढ़ीअ जे माण्हुनि सां गॾु बीह करे इन्हनि खे ॾोही ठहिराईंदा, छोके उन्हनि योना भविष्य वक्ता जो प्रचार ॿुधी करे पंहिंजे पापनि खां तौबा कयूं। ऐं ॾिसो, हिते उहो आहे जेको योना खां बि महान आहे। ॾीए जी मिसाल। कोई बि माण्हू ॾीओ ॿारे उन खे लिकाए करे या के कटोरे जे हेठां न रखंदो आहे, पर ॼारीअ ते रखंदो आहे कि जंहिंसां ॿाहिरां खां अंदरि अचण वारनि खे रोशनी मिले। तव्हांजी अखि ॾीए वांगुरु आहे जेका तव्हांजे शरीर खे रोशनी ॾींदी आहे। अगरि तव्हांजी अखियूं साफ़ आहिनि त तव्हांजो सॼो शरीर बि रोशनीअ में आहे, पर अगरि उहे साफ़ कोन्हनि त तव्हांजो शरीर बि अंधेरे में आहे। इन करे ध्यानु रखिजो कि जेकी रोशनी तव्हां में आहे उहा अंधेरो न थी वञे। अगरि तव्हांजो सॼो शरीर रोशनीअ में हुजे ऐं शरीर जी कंहिं बि कुंड में अंधेरो न हुजे त तव्हांजो सॼो शरीर उअं ई रोशनीअ में हूंदो जीअं ॾीओ पंहिंजी चमक सां तव्हांखे रोशनी ॾींदो आहे। फरीसिन ऐं धर्मशास्त्रिन ते हाय। जॾहिं यीशु इहे ॻाल्हियूं सेखारे चुको त उते हिकिड़े फरीसीअ उन खे पाण सां गॾु रोटी खाइण जो न्योतो ॾिनईंसि। सो उहो उन सां गॾु वञी रोटी खाइण वेठो। पर उहो फरीसी इहो ॾिसी हैरान थियो कि यीशुअ रोटी खाइण खां पहिरियों हथ न धोतईं। तॾहिं प्रभुअ उन खे चयईं, तव्हां फरीसी कटोरे ऐं थालीअ खे ॿाहिरां खां त साफ़ धोओ था, पर तव्हांजे अंदर में लालच ऐं दुष्टता भरियल आहे। हे बेसमझो, जंहिं असांजो ॿाहिरियों भाग मतिलबु शरीर ठाहियो आहे, छा हुन ई असांजो अंदर जो भाग बि न ठातो अथई? इन करे जेकी बि मिल्कियत तव्हां वटि आहे उन खे ग़रीबनि में दान करे छॾियो त तव्हांजो अंदर जो भाग परमेश्वर जी नज़र में शुद्ध ऐं हुन खे स्वीकार योग्य हूंदो। हे फरीसियो, तव्हां ते हाय, तव्हां फूदेने ऐं सुधाब ऐं हर तरीक़े जी भाॼियुनि जी कमाईअ जो 9 हिसो ॾियण में ध्यानु त रखो था, पर न्याय ऐं परमेश्वर जे प्रति प्यार खे नज़रअंदाज करे छॾियो अथव। तव्हां जे लाइ सही इहो हुयो कि इन खे बि कंदा रहूं हा ऐं नज़रअंदाज न कयूं हा। हे फरीसियो, तव्हां ते हाय, छोके तव्हांखे प्रार्थना घरनि में मुख्य आसन ते विहण ऐं माण्हू तव्हांखे बाज़ारुनि में नमस्कार कनि इहो वणंदो आहे। हे फरीसियो, तव्हां ते हाय, छोके तव्हां उन लिकियल क़बरुनि वांगुरु आहियो जंहिंजे मथां काई निशानी लॻल कोन्हे ऐं माण्हू अंजाने में तव्हांजे मथां हलनि फिरनि पिया था। तॾहिं हिकु धर्मशास्त्रीअ यीशुअ खे चयईं, हे गुरु, ईअं चई करे तूं असांजी बि बेइज़ती करे रहियो आहीं। इन ते यीशुअ चयईं, हे धर्मशास्त्रियो, तव्हां ते बि हाय, छोके तव्हां माण्हुनि जे मथां एॾो वॾो भार था विझो जंहिंखे खणणु ॾाढो मुश्किल आहे, पर उन भार खे खणण में तव्हां माण्हुनि जी कुझु बि मदद नथा कयो। हाय तव्हां ते, छोके तव्हां उन भविष्य वक्ताउनि जी क़बरुनि खे सजायो था जंहिंखे तव्हांजे अबनि ॾाॾनि मारे छॾियो हुयो। सो तव्हां इहो करे साबित था कयो कि जेको तव्हांजे अबनि ॾाॾनि कयो उन सां तव्हां सहमत आहियो, छोके तव्हांजे अबनि ॾाॾनि त उन्हनि खे मारे छॾियो हो ऐं तव्हां उन्हनि जी क़बरुनि खे सजायो था। इन करे परमेश्वर जेको बुद्धिमान आहे उन चयो आहे, मां उन्हनि वटि भविष्य वक्ताउनि खे ऐं प्रेरितनि खे मोकिलींदुमि, पर उहे उन्हनि मां केतिरनि ई खे मारे छॾींदा ऐं केतिरनि ई खे सताईंदा। छोके जेतिरनि बि भविष्य वक्ताउनि जो खून सृष्टिअ जी शुरूआत खां वठी करे हाणे ताईं वहायो वियो आहे, उन सभिनीनि जे खून जो ज़िम्मेदार इन पीढ़ीअ खे ई मञियो वेंदो। इन जो मतिलबु आहे हाबिल जी हत्या खां वठी करे भविष्य वक्ता जकरिया जी हत्या ताईं, जंहिंखे मंदर में वेदी ऐं पवित्र जाइ जे विच में मारियो वियो हो।
मां तव्हांखे चवां थो, इन सभिनीनि जो ज़िम्मेदार इन पीढ़ीअ खे ई मञियो वेंदो। हाय आ तव्हां ते धर्मशास्त्रियो, छोकी तव्हां उहा ज्ञान जी कुंजी जेकी परमेश्वर जे रस्ते खे थी ॾेखारे, माण्हुनि वटां हटाए छॾी आहे। ऐं ईअं करे न तव्हां पाण परमेश्वर जे रस्ते खे सुञातो आहे ऐं न माण्हुनि खे सुञाणनि ॾियो था। जॾहिं यीशु उतां निकितो त उहे धर्मशास्त्री ऐं फरीसी ॾाढो बुरी तरीक़े सां हुन जो विरोध करण लॻा ऐं संदसि खां ॾाढियुनि ॻाल्हियुनि जे बारे में सवाल करण लॻा। उहे इन मौक़े जी फिराक में हुआ कि संदसि जी काई ॻाल्हि खे पकड़े करे हुन खे फासाइनि।